तहज़ीबात कहिड़ा आहिनि। असांजे सिंध जो जेको और बि शाइर कहिड़ो आहे, असांजी सिंध जेको आहे सो असांखे पाण में अमन प्यार मोहबत ऐं पंजाब जो दर्जे ऐं ई फक़ाइदो माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हिच कंहिं माण्हू मंझि अॼे बोलनि पर कंहिं माण्हू में बि ख़ुशबू ईंदी आहे। उहा ख़ुशबू हुनजी तहज़ीब जी, हुनजी अख़लाक़ जी, हुनजी